दादू मामा खे ख़बर ॾियूं घर ते हमले ऐं फायरिंग जुॾो साबित थियण ते जवाबदार खे 7 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया। क्रिमिनल ट्रायल कोर्ट जवाबदार इम्तियाज़ मल्लाह खे 7 साल क़ैद ऐं 30,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाए छॾी। सज़ा ॿुधाइण बैदि जवाबदार इम्तियाज़ मल्लाह खे गिरफ़्तार करे जुडिशियल लॉकअप में बंदि कयो वियो आहे, जॾहिं त जवाबदार खे सज़ा ॿुधाइण बैदि हथ कड़ियूं लॻाए सेंट्रल जेल हैदराबाद उमाणियो वियो आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। दादू मां घर ते हमले ऐं फायरिंग जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे 7 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई। अहम ख़बर आहे तव्हांखे ॾियूं पिया। दादू मां घर ते हमले ऐं फायरिंग जो ॾोह साबित थियण ते जवाबदार खे 7 साल क़ैद जी सज़ा ॿुधाई वई आहे। क्रिमिनल ट्रायल कोर्ट जवाबदार इम्तियाज़ मल्लाह खे 7 साल क़ैद ऐं 30,000 रुपया ॾंड जी सज़ा ॿुधाई आहे। सज़ा ॿुधाइण बैदि जवाबदार इम्तियाज़ मल्लाह खे गिरफ़्तार करे जुडिशियल लॉकअप में बंदि कयो वियो आहे। राब्तो कयो आहे दादू में तारिक लगारी सां। तारिक आगाह कजो। जी दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट के जज नदीम बदर काज़ी की अदालत अॼु ए सेक्शन थाने से जेको आहे सो दाख़िल केस में जवाबदार इम्तियाज़ मल्लाह के 7 साल क़ैद ऐं 30,000 रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो आहे। जवाबदार ख़िलाफ़ ए सेक्शन थाने ते उस्ताद जेको आहे उन पारां केस दाख़िल करायो वियो जेको आहे सो गुलाम रसूल भट्टी पारां। हुन पारां राति जे वक़्तु नशे जी हालत में संदसि घर जो दरवाज़ो खड़कायो, जॾहिं हू ॿाहिरि निकितो संदसि मथां जवाबदार इम्तियाज़ पारां पिस्टल सां फायर कया विया ऐं हू मौजदाने तौरु बची वियो। कातलाणी हमले में अहिड़े केस में अॼु दादू जी अदालत पारां जवाबदार खे जेको आहे 7 साल क़ैद ऐं 30,000 रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधायो आहे, जंहिंखां पोइ जवाबदार खे हथकड़ियूं हणी जेको आहे जुडिशियल लॉकअप खां जेको आहे सो सेंट्रल जेल हैदराबाद उमाणियो थो वञे। ठीकु आहे, मुंहिंजी महिरबानी तारिक तफ़सील खां आगाह करण जे लाइ।